वेलकम साल पर एनसाइक्लोपीडिया। हाँ पाण प्रॉब्लम कंदासीं 7.5 जैमें छा थो चए त ॿिनि 50 किलोग्राम ऐं 40 किलोग्राम मायनि वारनि हिक ॿिए खां 10 सेंटीमीटर परे बीठल छोकरनि जे विच में ज़ोर मालूम करियो। पाण खे छा छा मिलियल आहे? हिक छोकिरे जो पाण खे मायो मिलियल आहे, ॿिए छोकिरे जो बि मायो मिलियल आहे ऐं उन्हनि जे विच में विथी केतिरी आहे, फ़ासिलो केतिरो आहे, हू बि पाण खे मिलियल आहे। त पाण खे मालूम छा करिणो आहे त ॿिन्ही जे विच में ज़ोर केतिरो आहे, मतिलबु कशिश शकल ॿिन्ही जे विच में केतिरी आहे। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे। ही पाण डेटा कलेक्ट कई आहे। ठीकु आहे, पहिरें छोकिरे जो मास, ॿिए छोकिरे जो ऐं हुन जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो, ऐं पाण खे फोर्स मालूम करणी आहे। ऐं कशिश शकल वारी फोर्स आहे, मतिलबु जेकी हू हिक ॿिए ते हणनि था। हर जिस्म हिक ॿिए ते फोर्स हणंदी रहंदी आहे, हर जिस्म। हू जेकॾहिं ॿिनि जिस्मनि जो ॾिसियो वञे त हू ॿई हिक ॿिए खे हिक जेतिरी फोर्स हणनि था हिक ॿिए जे मथां। हू पाण ॾे छिके थो, हू पाण ॾे छिके थो, हिन करे ई तक़रीबन हर शइ रेस्ट में आहे। ठीकु आहे, ग्रेविटेशनल कांस्टेंट जेको आहे हू पाण खयो, ही पाण फिगर ठाती आहे त ही ॿ छोकिरा जंहिंजे विच में 10 सेंटीमीटर जी विथी आहे। हिन जो मास कयो 50 kg आहे, ही 50 kg लिखी छॾियोसि, ऐं हिन जो जेको आहे हू 40 kg आहे। ही ॿ छोकिरा आहिनि। ठीकु आहे, 50 kg वारो ऐं 40 kg वारो। हिन जे विच में फोर्स केतिरी आहे हू पाण खे मालूम करिणो आहे। सफ़ा सवलो आहे। सोल्यूशन ॾिसूं था। हाणे फार्मूलो कहिड़ो लॻंदो? फार्मूलो साॻियो ग्रेविटेशनल लॉ वारो, F = कैपिटल G m1 m2 अपॉन r², जेको ॿिन्ही जे विच में, ही जेको आहे 10 सेंटीमीटर, ही r आहे जेको ॿिन्ही जे विच में डिस्टेंस आहे। हाणे पाण कुझु न आहे करिणो, ख़ाली वैल्यू पुट करणी आहे। जी वैल्यू छा आहे? 6.67 × 10⁻11। ठीकु आहे, ऐं पहिरियों मास कहिड़ो आहे? 10⁻11। पहिरियों मास कहिड़ो आहे? 50 kg, ऐं ॿियो मास कहिड़ो आहे? 40 kg। ॿियो मास छा आहे? 40 kg। ऐं डिस्टेंस विच में घणो आहे? 10 सेंटीमीटर। त पाण हिन खे मीटर में कन्वर्ट कयो आहे। मीटर में कीअं कन्वर्ट कयो आहे? 100 सां वंड कयो आहे। 10 सेंटीमीटर खे 100 सां वंड कयो आहे त उहो मीटर में कन्वर्ट थी वियो 0.1 मीटर। ही 0.1 मीटर हिते लिखियो। मीटरनि में छो कन्वर्ट कयो आहे? छो जो पाण खे हर जेको बि यूनिट आहे त हू SI में मिले, ऐं सेंटीमीटर जेको आहे हू SI यूनिट न आहे, त इन करे उनखे मीटर में कन्वर्ट करे छॾियो आहे, SI में कन्वर्ट करण लाइ। ठीकु आहे, हाणे कुझु न आहे करिणो, ख़ाली सिंप्लीफाई करिणो आहे। हिन सभिनी खे पाण ज़रब करिणो आहे। त छा कयूं? ही ॿ ॿुड़ियूं आहिनि, हिन ॿिनि ॿुड़ियुनि खे पाण ख़तमु कंदासीं त ही डाई ख़तमु थी वेंदी। ही डाई मतिलबु हेॾे शिफ्ट थी वेंदी, त ही वजदा फाइनल हिते पाण छा लिखंदासीं? ही 667 ऐं हिननि खे ज़रब करे वठूं 5 चौक 20। ही वजह। ऐं 0.1 जो स्क्वायर मतिलबु 0.1 × 0.1। ठीकु थी वियो। हाणे जेकॾहिं 667 खे ज़रब कंदासीं 20 सां त पाण वटि जवाबु छा ईंदो? पाण वटि जवाबु ईंदो 13,340 पाण वटि जवाबु ईंदो। ठीकु आहे, ऐं ही जेकी साॻी पावर आहे, ही वारी ही साॻी हूअं ई लिखंदासीं, ऐं हेठि 0.101। जॾहिं 0.1 खे ज़रब कयोसीं 0.1 सां त जवाबु पाण वटि 0.01 आयो। हिन खे डायरेक्ट सवलो मतिलबु कैलकुलेटर खां बिना करण जो तरीक़ो ई आहे त हिक खे हिक सां ज़रब कयोसीं त जवाबु ही हिकु आयो। हुन खां पोइ डाई खां पोइ अंग केतिरा आहिनि? 1 2 अंग आहिनि, त ॿ छॾे पाण डाई ॾियणी आहे। हिकु छॾियोसीं ऐं ॿी ॿुड़ी छॾीसीं ऐं हिते ई डाई ॾिनीसीं। ठीकु आहे, हाणे हिते ॿीहर हिन खे लिखी वठूं 13,340 10⁻11 ऐं 0.01।
हाणे छा आहे, हाणे हिन जो मतिलबु आहे त पाण ॿ जेकी आहे पावर मथे 2 पावर वधी ईंदी। कीअं 2 पावर वधंदी, त हिन खे जेकॾहिं साइंटिफिक नोटेशन में कन्वर्ट कंदासीं त हीअ डाई हिते शिफ्ट थींदी ऐं माइनस में पावर अची वेंदो। ही वरी साॻियो लिखूं, ही हेॾे शिफ्ट कंदासीं हिते त 1 ज़रबिया 10⁻⁻² थींदा, छो जो 2 जंप लॻा आहिनि, 1 2 लॻा त इन करे -4 लिखिया। हाणे 13,340 खे पाण 1 सां वंड कयोसीं त साॻियो 13,340 जवाबु आयो, छो जो 1 सां को फ़र्क़ु नथो पए। ऐं पावर जेकियूं आहिनि हू पाण कानून जी तव्हांखे ख़बर हूंदी, हू करे वठो। वंड थो थिए त पावर घटि थींदियूं, त हीअ बाक़ी हिते माइनस जो आहे, जीअं मथे ईंदो त हीअ प्लस जो थी वेंदो। हाणे फाइनल जवाबु पाण वटि छा बीठो, हीअ साॻियो लिखी वठूं 13,340। हाणे माइनस जा 11 आहिनि, प्लस जा 2 आहिनि, बाक़ी घणा बचिया, माइनस जा 9, 10⁻⁹। हीअ बि पंहिंजो जवाबु थी सघे थो। ठीकु, बाक़ी जेको किताब में जवाबु आहे तव्हां हू लिखो। हू कीअं, हुननि छा कयो आहे त 10⁻⁻6 आहे त तव्हां हिते, हाणे डाई हिते आहे त हिते हेॾे शिफ्ट करे छॾियो त हिन जी 3 पावर घटि थी वेंदियूं। हिते आहे त 1 जंप, ॿियो जंप ऐं 3 जंप, त फाइनल जवाबु पाण वटि छा थींदो, F 13.34। ऐं हिन जी पावर जेकी आहे हू 3 घटि थी वेंदियूं, -6 न्यूटन थी वेंदो। सफ़ा सवलो आहे नी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।